अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ्तार इमरान खान के अॼु एहतिसाब अदालत आॾो पेश कयो वेंदो। पीटीआई चेयरमैन के नेब रावलपिंडी खां पुलिस लाइन्स इस्लामाबाद मुंतकिल कयो वियो। इमरान खान ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कुझु देर में इस्लामाबाद पुलिस लाइन्स गेस्ट हाउस में थींदी। पीटीआई अॻवाणनि खे पुलिस लाइन्स में दाख़िल थियण न ॾिनो वियो। असां हाई कोर्ट वञी रहिया आहियूं। जीअं ॿुधाए सघूं त असांखे ॿुधणी में वञण खां रोकियो वियो। शाह महमूद कुरैशी जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयईं इमरान खान सां वकीलनि ऐं अॻवाणनि खे मिलण न पियो ॾिनो वञे। पीटीआई चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में रेंजर्स हथां गिरफ्तार। इमरान खान अदालत में अल कादिर ट्रस्ट के मुबैना करप्शन के केस में बायोमेट्रिक लाइ आयो त नेब रावलपिंडी रेंजर्स की मदद से खेस हिरासत में वरतो। नेब वटि इमरान खान की गिरफ्तारी जा वारंट हुआ। रेंजर्स खेस गिरफ्तार कयो। पीटीआई कारकुननि इमरान खान की गाड़ी के घेरे में आणे वरतो। पुलिस ऐं कारकुननि में विच में चकरियूं। वकीलनि मूजिब इमरान खान बायोमेट्रिक कराइण वियो त रेंजर्स बायोमेट्रिक रूम जा शीशा टोड़े खेस गिरफ्तार कयो। बैरिस्टर गौहर दावा कई त रेंजर्स इमरान खान ते तशद्दुद कयो। उन जी व्हीलचेयर उछलाई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान की गिरफ्तारी के कानूनी करार ॾेई छॾियो। अदालत रजिस्ट्रार के एफआईआर दाख़िल कराइण जो हुकुम ॾींदे घरू सेक्रेटरी ऐं आईजी इस्लामाबाद के तौहीन अदालत जा नोटिस जारी करे छॾिया। अदालत हुकुम ॾिनो त रजिस्ट्रार हाई कोर्ट इंक्वायरी करे 16 मई ताईं रिपोर्ट जमा कराए। तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान की गिरफ्तारी का पोइ अमन अमान की बिगड़जंदड़ सूरतयाल के ॾिसंदे पंजाब और बलोचिस्तान में रेंजर्स तलब करे कलम 144 लागू कयो वियो। मोबाइल फोन सर्विस की बंदिश लाइ बि ख़त लिखियो वियो। हुकूमत इस्लामाबाद रावलपिंडी और लाहौर समेत वॾनि शहरनि में इंटरनेट सां गॾु सोशल मीडिया प्लेटफॉर्म भी बंद करे छॾिया। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ सिंध समेत सॼे मुल्क में पीटीआई तरफां एहतजाज। कराची के मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। शाहराह फैसल ते नर्सरी ऐं गोरा कब्रिस्तान वारा इलाइक़ा जंग जो मैदान बणिजी विया। शेलिंग हवाई फायरिंग कारकुननि ऐं अहलकारनि में चकरियूं। मचरियल कारकुननि रेंजर्स चौकी कैदी वैन ऐं 5 मोटरसाइकिलनि खे बाहि ॾेई छॾी। रोड ब्लॉक कारकुननि लठियूं हणी हिकु अहलकार खे रतो रत करे छॾियो। पीपल्स बस जा पिण शीशा टोड़िया विया। सोहराबकोट में बि कारकुननि ऐं अहलकारनि में चकरियूं। वाटर सेवरेज जे ॿिनि गाॾियुनि खे बाहि ॾिनी वई। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ कराची में एहतजाज करने ते पुलिस पीटीआई सिंध के सदर ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी समेत केतरनि अॻवाननि ऐं कारकुननि खे गिरफ्तार करे वरितो। एमपीए आदिल अहमद के सिंगर चौरंगी वटां गिरफ्तार कयो वियो। अणॼातल हंध मुंतकिल। दफ़ेड़ पखेड़ ऐं सरकारी मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाइण जी कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कानून लागू कंदड़ इदारनि खे हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सरकारी ऐं ख़ानगी मिल्कियतनि जी हिफ़ाज़त कई वञे। वॾे वज़ीर जो पुलिस वैन ऐं वाटर बोर्ड जे टैंकर्स खे बाहि ॾींदड़नि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। पीपल्स बस जी भंजड्राई नर्सरी चौक ते वणनि खे बाहि ॾींदड़नि खे बि गिरफ़्तार करण जी हिदायत। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ हैदराबाद के मुख्तलिफ हंधनि ते पीटीआई कारकुननि जा मुज़ाहिरा। पुलिस ज़िले उहदेदारनि समेत 10 कारकुननि खे गिरफ्तार करे वरितो। जामशोरो टंडो जाम ठट्टो टंडोलैया दादू टंडो मोहम्मद खान सांखल लाड़काने सखर खैरपुर नवाबशाह सकरंड न्यू सैदाबाद घोटकी जैकबाबाद कंधकोट टंडो आदम मेहड़ शहदादपुर वारह पडीदन ओबावड़ो नवां जतोई समेत मुख्तलिफ शहरनि में भी पीटीआई जा कारकुन रोडन ते निकिरी आया। कंबर गुडू बख्शापुर ठकरा टुवाही पांदी समेत ॿियनि शहरनि में भी एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं पिण थियूं।
इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ इस्लामाबाद, लाहौर, फैसलाबाद, गुजरात समेत बियन शहरन में एहतजाज। फैसलाबाद में घरू वज़ीर राणा सनाउल्ला के घर ॿाहिरां पीटीआई कारकुननि जो एहतजाज। पथराव, घरू वज़ीर के ड्राइवर समेत 4 ॼणा ज़ख़्मी। कारकुननि खे छिड़ विछड़ करण लाइ पुलिस तरफ़ां ॻोढ़ा आणंदड़ गैस की शैलिंग भी कई वई। कोयटा में भी पीटीआई कारकुननि जो एहतजाज। पुलिस सां चक्रियूं, शैलिंग, हवाई फायरिंग, लठबाज़ी। 4 कारकुन मारिजी विया, 10 ॼणा ज़ख़्मी। मछरल कारकुननि अस्करी पार्क साम्हूं पुलिस जे 2 ट्रकनि खे बाहि ॾेई छॾी। हब ऐं जाफराबाद में भी पीटीआई कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया, रोड ब्लॉक कया विया। खोड़ा में मूसनशाह रोड तां गोली लगल लाश गिम्स अस्पताल मुंतकिल। मार्चीवल जी सुञाणप ॻोठ खां अॻियण वासी मोहम्मद नवाज़ तौर थी। हिंगोरजा में कौमी शाहरा ते ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर पी ऐं पुट फौत। 1 ॼणो ज़ख़्मी। वाटिया स्टाफ वटि हादसे में मोहम्मद याकूब ऐं ख़ालिद हुसैन मंगड़े जो फौत थी विया। सुमैर ज़ख़्मी थी पियो। मोहम्मद याकूब पुटनि खे स्कूल खणी वञी रहियो हो त हादसो पेश आयो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल।